درس قرآن درس قرآن قرآن त हिननि आयतुनि में अलाह ताला पंहिंजे क़ुर पाक जी हक़ानियत खे बयानु फ़रमायो आहे। त पोइ आयतुनि जे अंदरि काफ़रनि जी हिकु ॻाल्हि जो ज़िक्र हुयो त काफ़र चवनि पिया त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नऊज़ बिल्लाह हिन क़ुर पाक खे पाण ठाहियो आहे ऐं पाण हथ सां घड़ियो आहे। त अलाह ताला हिन ॻाल्हि जो पोइ ते बि जवाबु ॾेई छॾियो त जेकॾहिं तव्हां चओ था त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो हथ सां क़ुर पाक ठाहियो आहे त पोइ तव्हां हिन जहिड़ो क़ुर ठाहे ॾेखारियो या हिन जहिड़ियूं 10 सूरतूं आणे ॾेखारियो। जेकॾहिं 10 सूरतूं बि नथा आणे ॾेखारियो त पोइ इन जहिड़ी का हिकु सूरत आणे ॾेखारियो। लेकिन काफ़र इन्हनि टिनी चैलेंजनि खां आजिज़ थी विया ऐं उहे इहे चैलेंज पेश न करे सघिया। ऐं हिन आयत में बि अलाह ताला क़ुर पाक जी हक़ानियत खे बयानु फ़रमायो आहे। त अलाह ताला हिन तरीक़े सां फ़रमाए थो अफ़मन कान अला बय्यिनति मिन रब्बी, त उहो माण्हू जेको अलाह ताला जी तरफ़ खां वाज़े दलील जे मथां आहे, पंहिंजे रब जी तरफ़ खां उन वटि हिकु दलील मौजूदु आहे। त हिन मां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुराद आहे, यानी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हक़ वारा नबी आहिनि ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वाज़े दलील मौजूदु आहे जेको क़ुर पाक जी सूरत में मौजूदु आहे। त जेको माण्हू बातिल हूंदो आहे उन वटि सिर्फ़ु उन वटि दलील न हूंदो आहे, बल्कि उन वटि ज़िद हूंदी आहे, अना हूंदी आहे ऐं हिन वटि गार ऐं गंद हूंदो आहे। लेकिन जेको माण्हू हक़ वारो हूंदो आहे उन वटि वाज़े दलील वग़ैरह ऐं सबूत मौजूदु हूंदा आहिनि। त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि नबी हुजण जो हिकु त पंहिंजी ज़ात बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दलील हुई। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूरानी चेहरो, अदब, इख़लाक़, किरदार वग़ैरह सचे हुजण जे मथां दलील हुयो। ऐं ॿियो अलाह ताला जो क़ुर पाक बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सचे नबी हुजण जे मथां दलील हुयो। वयतलुहु शाहिदुम मिन्हु, ऐं अलाह ताला फ़रमाए थो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेको क़ुर पाक मौजूदु आहे, वयतलुहु शाहिदुम मिन्हु, ऐं हिन सां गॾु हिकु ॿियो बि गवाह मौजूदु आहे। त क़ुर पाक सचो क़ुर आहे त उनजे मथां अलाह ताला फ़रमाए थो 2 गवाह मौजूदु आहिनि। हिकिड़ो गवाह त क़ुर पाक ख़ुदि ई गवाह आहे, यानी क़ुर पाक जे अंदरि एतिरी फ़सात ऐं बलागत मौजूदु आहे ऐं क़ुर पाक जे अंदरि माज़ी जा क़िसा ऐं तमामु अंबिया किराम जा क़िसा ऐं ज़ालिमनि जा क़िसा बयानु थियल आहिनि। त हिन मां इहो ई मालूम थिए थो त क़ुर पाक सचो आहे, यानी क़ुर पाक जे सचे हुजण जे मथां क़ुर पाक ख़ुदि ई गवाह आहे। ऐं ॿिए नंबर ते वमिन क़बली किताब मूसा इमाम व रहम, त क़ुर पाक खां जेको पहिरियों किताब नाज़िल कयो वियो, तौरात किताब जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मथां नाज़िल कयो वियो, इमाम व रहम जंहिंजे अंदरि मुस्लमाननि जे लाइ ऐं क़ौम जे लाइ रहनुमाई बि हुई ऐं उहो किताब रहमत बि हुयो। त क़ुर पाक जेको पहिरियों किताब हुयो उहो हुयो इंजील, ऐं उनखां पहिरियों जेको किताब हुयो उहो तौरात हुयो। त असल जेको मेन किताब आहे ऐं क़ुर पाक खां बाद में जंहिंजी फज़ीलत आहे उहा आहे तौरात किताब। ऐं इहो किताब हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मथां नाज़िल कयो ऐं तौरात किताब जे अंदरि उहे ई ॻाल्हियूं मौजूदु हुयूं ऐं उहे ई नज़रियात मौजूदु हुआ ऐं तमामी अक्सर तौर ते उहा ई शरीयत मौजूदु हुई जेका क़ुर पाक जे अंदरि मौजूदु आहे। ऐं तौरात जे अंदरि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं तमामी निशानियूं बि ज़िक्र थियल हुयूं। त जेके माण्हू तौरात जा आलिम हुआ, हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे इहो तौरात वारो किताब मिलियो हुयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला पहिरियां बकरियूं चारायूं ऐं हिन ॻाल्हि जो दलील क़ुर पाक जे अंदरि बि मौजूदु आहे। त हज़रत शुएब अलैहिस्सलाम जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम बकरियूं चारींदो, त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे लाइ वाक़ियो अचे थो त हिकु दफ़े हज़रत मूसा अलैहिस्सलाम बकरियूं चारे पियो, त बकरियूं चारींदे चारींदे हिकु बकरी उनजे धण खां जुदा थी वई ऐं एतिरो परे थी वई जो असुलु जेको धण हुयो उहो नज़र ई न अचे पियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उनजे पोयां तमामु घणो भॻा, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे पेरनि में कंडा बि लॻा, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे पेरनि में ज़ख़म अची विया, लेकिन हज़रत मूसा अलैहिस्सलाम उनजे पोयां कढ लॻंदा रहिया। ऐं आख़िर जॾहिं उहा बकरी पंहिंजो पाण थकी पई ऐं बीह रही त हज़रत मूसा अलैहिस्सलाम उनखे पकितो ऐं इन खां बाद में हज़रत मूसा अलैहिस्सलाम उनजे मथां कोई बि कावड़ बि न कई, गुस्सो बि न कयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उनखे नफ़रत सां बि न ॾिठो, बल्कि किताब जे अंदरि अचे थो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम उनखे ॾिसी करे रोई पिया ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम बकरी खे चयो त जेकॾहिं तोखे मुंहिंजे मथां रहम न आयो ऐं जेकॾहिं तोखे मुंहिंजे पेरनि जे मथां रहम न आयो त कम अज़ कम तूं पंहिंजे मथां त रहम करे आ, तूं एतिरो भॻी आहे जो तोखे तकलीफ़ पहुती आहे ऐं तूं हाणे थकी पई आहे। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे उन बकरी जे मथां एतिरो अहसासु थियो, एतिरो रहम आयो ऐं उन वक़्तु अलाह ताला पंहिंजे जिबरील अलैहिस्सलाम खे फ़रमायो त हाणे मूसा अलैहिस्सलाम इन ॻाल्हि जे क़ाबिल थी वियो आहे त उनखे तौरात मिलिजे ऐं हाणे हज़रत मूसा अलैहिस्सलाम इन ॻाल्हि जे क़ाबिल थी वियो आहे त उनखे असां पंहिंजो नबी बणायूं ऐं उनजे अंदरि एतिरे क़िस्म जी तहमुल ऐं बर्दाश्त अची चुकी आहे जो हू पंहिंजे क़ौम जे ग़लति ॻाल्हियुनि खे बर्दाश्त करे वेंदो। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे उन खां बाद में तौरात मिलियो ऐं तौरात जी क़ुर पाक जे अंदरि फज़ीलत मौजूदु आहे। ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे जेको इंजील मिलियो, इंजील किताब, उहो बि सचो किताब हुयो। त उलमा फ़रमाइनि था त असुलु किताब इंजील न हुयो, बल्कि उहो बि हिकु क़िस्म जो तौरात जे किताब जो तकमिलो ऐं उनजो हिकु ज़मीम हुयो, यानी हिकु हिसो हुयो। त जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम फ़ौत थी विया उन खां बाद में यहूदियुनि जे आलमनि
तौरात जे अंदरि पंहिंजे तरफ़ खां कुझु ॻाल्हियूं वग़ैरह उन जे अंदरि दाख़िल कयूं ऐं तौरात खे उन्हनि मसख़ करे छॾियो। त उन खां बाद में हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला नुज़ुल फ़रमायो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम यहूदनि जे आलमनि सां मुक़ाबिलो कयो ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे जेको तौरात मिले वियो उहो इंजील हुयो ऐं यहूदनि जे आलमनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां वेर रखियो ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे क़त्ल करण जी नाजाइज़ कोशिशि कयूं। लेकिन हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला पंहिंजी तरफ़ घुरायो। त उन तौरात जे किताब जे अंदरि क़ुर पाक जी हक़ानियत मौजूदु हुई ऐं क़ुर पाक जे वाज़े ऐं सचे हुजण जो दलील मौजूदु हुयो। ऐं हिन ॻाल्हि जो अल्लाह ताला क़ुर पाक में ज़िक्र फ़रमाए थो त क़ुर पाक अहिड़ो सचो किताबु आहे जो हिकु त क़ुर पाक खे तव्हां पढ़ंदव ऐं इहो ई उनजो गवाह आहे त इन मां तव्हांखे मालूम थी वेंदो त क़ुर पाक सचो किताबु आहे। ऐं ॿी ॻाल्हि त तौरात जे अंदरि बि इहो ई लिखियलु आहे त क़ुर पाक सचो किताबु आहे। लिहाज़ा जेके यहूदी आहिनि ऐं जेके तौरात जा आलिम ऐं हाफ़िज़ आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त क़ुर पाक सचो किताबु आहे। उलाइका युमिनून बिही ऐं उहे माण्हू आहिनि जेके क़ुर पाक जे मथां ईमान आणनि था। हिन मुराद सहाबा इकराम ऐं मुस्लमान आहिनि। वमन यकफुर बिही मिनल अहज़ाब फन्नार मौइदुहु। त हिन आयत में अल्लाह ताला फ़रमाए थो त जेको क़ुर पाक जो इनकार कंदो ऐं क़ुर पाक सचो न मञींदो उन्हनि जो जेको ठिकाणो आहे उहो जहन्नम जी बाहि आहे। फला तकु फ़ी मिरियत मिनो। त अल्लाह ताला पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़रमाए थो त तूं हिन ॻाल्हि जे बारे में शक में न अचो। इन्नहु लक़ु मिन रब्बिक, बेशक इहो क़ुर पाक तुंहिंजे रब जी तरफ़ खां हक़ आहे। वलाकिन अक्सर अन्नास ला युमिनून, लेकिन अक्सर माण्हू उहे आहिनि जेके ईमान नथा आणनि। त हीअ त क़ुर पाक उन दौर जे अंदरि नाज़िल थियो जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में यहूदियत बि हुई ऐं ईसाइत बि हुई ऐं ॿिए नंबर ते मुनाफ़िक़ बि मौजूदु हुआ ऐं मके जा काफ़िर ऐं मुशरिक बि मौजूदु हुआ। त क़ुर पाक सऊं सिधो उन दौर जे अंदरि उन्हनि खे मुखातिबु आहे। लेकिन हिन दौर में असांजे मुल्क में न कोई काफ़िर मौजूदु आहे, न मुशरिक आहे, न यहूदी आहे, न ईसाई आहे ऐं न ई मुनाफ़िक़ आहे। यानी कंहिंखे बि इख़्तियार न आहे त कंहिंखे मुनाफ़िक़ चई सघे। छाजे करे त मुनाफ़िक़ जो तालुक़ु वही सां हुयो ऐं अल्लाह ताला पंहिंजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधाईंदो त फ़लाणो माण्हू मुनाफ़िक़ आहे। लेकिन हिन दौर जे अंदरि कंहिंखे इख़्तियार न आहे त कंहिंखे मुनाफ़िक़ चई सघे। बाक़ी उन दौर जे अंदरि मुशरिकनि वारियूं जेके बुरियूं आदतूं हुयूं हिन दौर जे अंदरि मुस्लमाननि में मौजूदु आहिनि। खोड़ सारियूं उहे आदतूं आहिनि जेके यहूदियुनि में आदतूं हुयूं ऐं जेके ईसाइनि जूं बुरियूं आदतूं हुयूं ऐं जेके काफ़िरनि जूं आदतूं हुयूं ऐं जेके मुनाफ़िक़नि जूं बुरियूं आदतूं हुयूं। त क़ुर पाक जे अंदरि उहे आदतूं मौजूदु आहिनि ऐं क़ुर पाक तव्हां सां उन ॻाल्हि जो मुतालबो करे थो त तव्हां आहियो त मुस्लमान ऐं तव्हां कलमो पढ़ियो आहे, लेकिन तव्हांजे अंदरि इहे बुरे क़िस्म जूं आदतूं ऐं ख़सलतूं न हुजणु घुरिजे। अल्लाह ताला खां दुआ अमल करणु।